वेलकम बैक नाज़रीन। ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। कक्कड़ वेझो 72 हथियारबंदनि पारां ॻोठाणनि जे घर में घड़ी ऐं 2 औरतुनि सां ज़्यादती करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। ॻोठ सेवो कमराणी में मसामात नुसरत ख़ातून, मसामात हनीफ़ा ख़ातून, मसामात अज़ीमा ख़ातून ऐं ॿियनि बासरनि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुतासिर औरतुनि दाहींदे चयो त ॻोठ जे बाअसर सत्तार कमराणी, एजाज़ कमराणी, महबूब कमराणी ऐं निसार कमराणी घर में दाख़िल थी हथियारनि जे ज़ोर ते 2 औरतुनि खे ज़्यादती जो निशानो बणायो आहे। मुतासिर औरतुनि SSP दादूअ खां मुतालबो कंदे चयो आहे त बाअसर जवाबदारनि जे ज़्यादतियुनि जो नोटिस वठी केस दाख़िल करे इंसाफ़ कयो वञे। जाम नवाज़ अली वेझो सरकारी स्कूल ते कब्ज़ो कंदड़नि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठ चनेसर महर में गवर्नमेंट प्राइमरी स्कूल ते बाअसरनि जे कब्ज़े ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरनि जो चवणु आहे त बाअसर स्कूल ते कब्ज़ो करे उन खे मेहुनि जो वाड़ो करे छॾियो आहे, जंहिं सबबि ॻोठाणनि जा ॿार तालीम जे ज़ेवर खां महरूम थी विया आहिनि। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त स्कूल रतां कब्ज़ो ख़तमु कराए वञे त जीअं ॻोठ जा ॿार तालीम हासिल करे सघनि। बाडर में बिजली जी एलानियल लोडशेडिंग ख़िलाफ़ रईस मिल एसोसिएशन पारां रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हादी बख्श जुणेजो, तारूमल आदेश दोदाई, अख्तियार अली शेख ऐं हीराननि जी अॻवानी में बिजली जे डिघी लोडशेडिंग ख़िलाफ़ प्रेस क्लब खां रईस कैनाल पुल ताईं रैली कढी धरणो हयो वियो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल रही। इन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बाडर शहर में सेबको इंतिज़ामिया पारां हर रोज़ हथरादू 18 खां 20 कलाक लोड शेडिंग करे रहिया आहिनि, जेको साणनि वॾो ज़ुल्म आहे। हुननि चयो त ग़ैर क़ानूनी डिघे लोडशेडिंग सबबि शहरी जो कारोबार ठप थी वियो आहे। हर महीने लखें रुपयनि जा बिल अदा करण बावजूदि बिजली नथी ॾिनी वञे। हुननि एक्सिन लाड़काणो ऐं आला अख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कंदे चयो आहे त बाडर शहर में हथरादू लोडशेडिंग ख़तमु कई वञे ऐं शहरनि मां बेचैनी ख़तमु करी वञे। ॿी सूरत में एहतिजाजी दाइरो वधायो वेंदो। मीरपुर बठोरो में सिंध तरक़ी पसंद पार्टी जे मरकज़ी अॻवान ऐं ॿियनि मथां नाफिया में कूड़ा केस दाख़िल थियण ख़िलाफ़ रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िले सजावल जे सदर अब्दुल गनी मल्हा ऐं मुनवर शोरो जी अॻवानी में टाउन कमेटीअ खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॿुधायो वियो त नाफिया बदअमनी ख़िलाफ़ धरणो हणण जी ॾोह में STP अॻवान ते कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। हुननि IG सिंध खां मुतालबो कयो आहे त फ़ौरी तौर ते क़ौमी कारकुननि तां कूड़ा केस ख़तमु कया वञनि। ॿी सूरत में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। ख़ैरपुर वेझो गांघरा बिरादरी जे औरतुनि, मर्दनि ऐं मासूम ॿारनि पारां बाअसरनि जे मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाज मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठ ॻाढ़ी मोरीअ जे रहवासी मुतासिर पारां बाअसर अल्ह ॾिनो महर जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बाअसर अल्ह ॾिनो महर लखें रुपया भत्तो घुरी रहियो आहे। न ॾियण ते 6 महीननि दौरान पुलिस सां मिली भगत करे कूड़ा केस दाख़िल कराया विया आहिनि। हुननि चयो त पुलिस बाअसरनि जे चवण ते 6 महीननि दौरान धरन फुरण ऐं पुलिस मुक़ाबले जा कूड़ा केस दाख़िल कराए छॾिया आहिनि, जंहिं सबबि प्रियालो पुलिस धरती तंग करे छॾी आहे। हुननि वधीक चयो आहे त बाअसर अल्ह ॾिनो महर जे ज़्यादतियुनि सबबि घर छॾे लॾ पलाण करण ते मजबूर थी विया आहियूं। मुज़ाहिरीन आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त बाअसरनि जे ज़्यादतियुनि जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। नौशेरो फेरोज़ मां स्काउट जे कारकुननि खे खंभे ग़ाइब करण ख़िलाफ़ हुसैनी स्काउटिंग ऐं शहरनि पारां एहतिजाजी रैली कढी वई। नौजवान अज़ीज़ भंगवार खे खंभे गुम करण ख़िलाफ़ हुसैनी स्काउटिंग ऐं शहरनि पारां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अज़ीज़ भंगवार खे बेगुनाह खंभे ग़ाइब कयो वियो आहे। हुननि चयो त अज़ीज़ भंगवार स्काउट जो सरगर्म कारकुन आहे। संदसि को केस न आहे त क़ानून मूजिबि आला अदालत में पेश करे केस हलायो वञे। मुज़ाहिरीन आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त अज़ीज़ भंगवार खे फ़ौरन आज़ादु करे इंसाफ़ कयो वञे।
गुलाब लगारी खच्चर शाख जी पुछड़ी जे आबादगारनि पारां घुरपल पाणी छोड़ न करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अकील अहमद, सरमद लगारी, माशूक अहमद लगारी ऐं आमिर दाऊदाणीअ जी अॻुवाणी में पाणी खोट ख़िलाफ़ आबपाशी खाते ऑफिस आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते आबादगारनि चयो त सुबुह खां पाणी जे मसइले लाइ आबपाशी ऑफिस में वेठल आहियूं, पर इंजीनियर ऐं ॿिया ऑफिसर मिलण लाइ तयारु न आहिनि। हुननि नाला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त खच्चर शाख जे पुछड़ीअ में गेज मुताबिक़ पाणी पहुचायो वञे त जीअं हिसे जो पाणी मिली सघे। जोही में शहरीन ते कातिलाणो हमिलो कंदड़ जाबदार जी गिरफ़्तारी लाइ मुतासिरनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इमाम बख्श सोलंकी, वरियाम जमाली, सादिक रिंद ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हमिलो कंदड़ जाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया आॾो इल्ज़ाम हणंदे चयो त कहीर सोलंकी मथां कातिलाणो हमिलो कंदड़ बाअसर जाबदार खे पुलिस गिरफ़्तार करण बदिरां उन जी साथारी बणियल आहे। हुननि चयो त पुलिस रिश्वत एवज़ बाअसर जाबदार सां ॿिट बणियल आहे। मुज़ाहिरीन IG सिंध ऐं वस वारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त कहीर सोलंकी मथां कातिलाणो हमिलो कंदड़ बाअसर जाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल करे इंसाफ़ कयो वञे। उस्मान शाह वेझो पोरहतनि जे घरनि खे बाहि लॻण वारे वाक़े जो अॻूणे सूबाई वज़ीर अली नवाज़ शाह नोटिस वरितो। अॻूणे सूबाई वज़ीर अली नवाज़ शाह रिज़वी ॻोठु मोहब्बत सोलंकी पहुची वियो। सैयद अली नवाज़ शाह पारां ॻोठु मोहब्बत सोलंकी में बाहि लॻण सबबि मुतासिर थियल घरनि जो दौरो कयो। अॻूणे सूबाई वज़ीर पारां मुतासिरनि खे 10,000 रुपया ॾिना विया। सरकारी सतह ते बि मदद करण जी ख़ातिरी कराई वई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे अली नवाज़ शाह जो चवणु हो त हू हमेशह ॾुखे वक़्त में अवाम सां गॾु रहिया आहिनि। हुन चयो त हू पंहिंजी मदद पाण ऐं सरकारी सतह ते बि मुतासिरनि जी मदद कंदा। जाती में STP अॻवान ते कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ शहरी एक्शन कमेटी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। निसार कीरियो ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ अशरफ तहीम, रज़ाक तहीम, वफ़ा हुसैन शाह ऐं आदिल लगारी जी अॻुवाणी में लैंड वाह चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त STP अॻवान ते कूड़ा केस दाख़िल करे हिरासां करणु बंदि कई वञे। हैदराबाद में बदअमनी ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। शहरियुनि जे घरनि ॿाहिरां बीठल कार चोर आसानी सां चोरी करे फ़रार थी विया। कासिमाबाद जे नकाश विलाज़ा वासी अज़ीज़ुर रहमान जे घर ॿाहिरां बीठल कार चोर चोरी करे फ़रार थी विया। ॿिए पासे कासिमाबाद फ़ेज़ 2 ऐं भिटाई नगर थाणे जे हद प्रिंस टाउन वारे इलाइक़े मां घर ॿाहिरां बीठल मोटरसाइकिलूं चोर आसानी सां चोरी करे फ़रार थी विया। शहरियुनि जो चवणु आहे त बदअमनी सबबि शहरी ग़ैर महफ़ूज़ बणियल आहिनि। चोरियूं फुरूं ऐं धाड़ा रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि, जॾहिं त पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। ॾेरकी वेझो पसंदि जो रिश्तो न थियण ते नारी ज़हरीली दवा पी आपघात करे छॾियो। नारीअ जे आपघात जो ॿुधी नौजवान बि ज़हरीली दवा पी छॾी, जंहिंखे ॻणतीअ जोगी हालत में रहीम यार ख़ान अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पसंदि जो परणो न थियण ते नारी रिज़वाना ज़हरीली दवा पी आपघात करे छॾियो। होॾांहुं नारीअ जो ॿुधी नौजवान माजिद गोले पारां बि ज़हरीली दवा पी आपघात जी कोशिश कई वई, जंहिंखे ॻणतीअ जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो। कुंभ में ॻोठाणनि बाअसरनि जी मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। बोज़दार वॾा वासिन पारां फौज़िया उॼण, शाज़िया, रोज़ीना,
शफ़ी मोहम्मद ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे एहतिजाज कंदड़नि जो चवणु हो त 1.5 साल अॻु संदन वालिद फ़ौत थी वियो हो, जंहिंखे माटेली माउ गुलबानो उॼण ऐं असांजे हारी मिली करे ज़हर ॾेई क़तलु कयो हुयो। हुननि चयो त संदन ज़मीन ते माटेली माउ कब्ज़ो करे वरितो आहे। हिसो घुरण तां कूड़ा केस दाख़िल कराया पिया वञनि। संदन चवणु हो त केतिराई भेरा एहतिजाज कयो वियो पर कंहिं बि संदन दांह न वरनाई। हुननि चयो त माटेली माउ जी फ़रियाद ते पुलिस संदन ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। एहतिजाज कंदड़नि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी खेनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे।